अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अवांजो पंहिंजो मज़हर अली। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल डिजिटल स्किल्स विद मज़हर, जिते असीं सिखूं था इल्मु, टेक्नोलॉजी ऐं अमली महारतूं आसान ऐं सादे अंदाज़ में। जेकॾहिं तव्हां कंप्यूटर सिखणु चाहियो था, ख़ासि करे माइक्रोसॉफ्ट ऑफिस, त तव्हां बिल्कुलु सही जॻह ते आहियो। अॼु जी वीडियो में असीं ॻाल्हाईंदासीं MS ऑफिस जे बारे में, त इहो छा आहे, हुन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं इन में कहिड़ा अहम प्रोग्राम शामिल आहिनि। अचो त बग़ैर कंहिं देर जे अॼु जी वीडियो जी शुरूआत करियूं। दोस्तों, MS ऑफिस जंहिंखे माइक्रोसॉफ्ट ऑफिस बि चयो वेंदो आहे, हिकु अहिड़ो प्रोग्रामनि जो पैकेज आहे जेको असांजी रोज़मर्रा जे कम खे आसान बणाए थो। हिन खे मशहूरु अमरीकी कंपनी माइक्रोसॉफ्ट तयारु कयो आहे। इन जो पहिरियों ऐलान 1988 ईस्वी में कयो वियो हो ऐं अॼु ही दुनिया जी हर कंप्यूटर जी ज़रूरत आहे। दुनिया में लखे माण्हू स्कूलनि, कॉलेजनि, ऑफिसनि ऐं कारोबारी इदारनि में रोज़ानो MS ऑफिस इस्तेमालु कनि था। जेतोणीकि MS ऑफिस में केतिरा ई सॉफ्टवेयर आहिनि, पर सभ खां वधीक अहम 5 सॉफ्टवेयर आहिनि, जंहिंजो मां हिते अव्हां सां मुख़्तसिर तारुफ़ कराईंदुसि। दोस्तों, सभ खां वधीक जेको अहम सॉफ्टवेयर आहे उहो MS वर्ड आहे। MS वर्ड लेटर लिखणु, यानी थोड़ी चइजे ख़त लिखणु, दरख़्वास्तूं ठाहिणु, किताब लिखणु, असाइनमेंटूं ठाहिणु ऐं CV ठाहिण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। उनखां पोइ आहे MS एक्सेल। MS एक्सेल इस्तेमालु थींदो आहे हिसाब किताब, मार्कशीट, डेटा एंट्री ऐं ग्राफ ठाहिण लाइ। ऐं उनखां पोइ माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट, या ख़ाली पावर पॉइंट जो तब बि सही आहे। पावर पॉइंट इस्तेमालु थींदो आहे स्लाइड प्रेज़ेंटेशन ठाहिण लाइ, जीअं स्कूल या ऑफिस में प्रोजेक्ट पेश करणु। उनखां पोइ हिकिड़ो ॿियो जेको चौथे नंबर ते आहे सॉफ्टवेयर MS एक्सेस, वॾी डेटा खे महफ़ूज़ ऐं मैनेज करण लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं आख़िरी नंबर जेको 5 नंबर ते अहम सम्झो वेंदो आहे उहो आहे माइक्रोसॉफ्ट आउटलुक, या चइजे MS आउटलुक। ही ईमेल मोकिलण ऐं ऑफिस कम्युनिकेशन लाइ इस्तेमालु थींदो आहे। दोस्तों, हाणे आऊं अव्हां सां MS ऑफिस सिखण जा फ़ाइदा बयानु कंदुसि। त यानी MS ऑफिस सिखी तव्हांखे कहिड़ा फ़ाइदा थींदा, तव्हांखे अॻिते हली MS ऑफिस कहिड़ियुनि जायुनि ते कमु ईंदो। नंबर पहिरियों त दोस्तों, MS ऑफिस सिखण सां तव्हांखे नौकरीअ जा बहितर मौक़ा मिली सघे, छाकाणि जो अक्सर सरकारी ऐं प्राइवेट इदारनि में नौकरी हासिल करण लाइ MS ऑफिस, ख़ासि करे वर्ड, एक्सेल ऐं पावर पॉइंट जी ॼाण लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हांजी CV में इहे स्किल्स शामिल आहिनि त तव्हांजी सिलेक्शन जा चांस वधी वेंदा। नंबर ॿियों, कम में तेज़ी ऐं बहितरी। MS वर्ड ख़त लिखण, रिपोर्टूं तयारु करण या किताब लिखण लाइ ही बहितरीन औज़ार आहे। MS एक्सेल वॾे में वॾो हिसाब किताब, बजेट ठाहिण ऐं डेटा खे फार्मूलनि ज़रिए मिंटनि में हल करणु मुमकिन बणाए थो। पावर पॉइंट पंहिंजे ख़्यालनि या बिज़नेस प्लान खे ख़ूबसूरत स्लाइड्स ज़रिए पेश करणु आसान बणाए थो। नंबर 3, वक़्त जी बचत। जॾहिं तव्हांखे इहे सॉफ्टवेयर इस्तेमालु करणु अचनि था त तव्हां इहो कमु जेको हथ सां कलाकनि में थिए हा, उहो कुझु मिंटनि में करे सघो था। मिसाल तौरु, एक्सेल जा फार्मूला तव्हांजे हिसाब किताब खे पाण मुरादी दुरुस्त कनि। नंबर 4, फ्रीलांसिंग ज़रिए कमु। जेकॾहिं तव्हां वटि ऑफिस नाहे, तॾहिं तव्हां घर वेठे इंटरनेट ते डेटा एंट्री, रिपोर्ट राइटिंग या प्रेज़ेंटेशन डिज़ाइन करे सुठा पैसा कमाए सघो। नंबर 5, डेटा जी हिफ़ाज़त ऐं तंज़ीम। MS ऑफिस ज़रिए तव्हां पंहिंजे रिकॉर्ड खे तरतीब सां रखे सघो था, फाइलनि खे पासवर्ड लॻाए महफ़ूज़ करे सघिजे थो ऐं ज़रूरत पवण ते आसानीअ सां ॻोल्हे सघिजे थो। दोस्तों, सभ ॻाल्हि जी हिकु ॻाल्हि त MS ऑफिस सिखण जो मतिलबु आहे त तव्हां जदीद दुनिया सां क़दम मिलाए हलण जे लाइक़ु बणिजी विया आहियो। हीउ सिर्फ़ु हिकु सॉफ्टवेयर न आहे, पर कामयाबी जी हिकु कुंजी आहे। दोस्तों, उमेद आहे त अॼु जी हीअ वीडियो तव्हांजे लाइ लाभाइती साबित थी हूंदी।
जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंद आई हुजे त लाइक करियो, शेयर करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब करण न विसारजो त जीअं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं बिना कंहिं रोक रंडक जे पहुची सघे। दोस्तों हिकु ॿी ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदो हलां त ईंदड़ वीडियो में असीं शुरू कंदासीं माइक्रोसॉफ्ट वर्ड जो मुकमल कोर्स, बेसिक खां एडवांस लेवल ताईं। महिरबानी, पंहिंजो ख्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।